अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फ़िल मुल्कि व लम यकुल लहू वलिय्युम मिनज़ ज़ुल्लि वकब्बिरहू तकबीरा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। ऐं ज़ना खे वेझा न वञो छो जो इहा बेहयाई आहे ऐं इहा वाट बुछड़ी आहे। सूरह बनी इसराइल आयत नंबर 32। मौलाना काज़ी मंसूरपुरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अज़ीज़ मिस्र जी बीवीअ पंहिंजे महल में वठी वई ऐं सभु दरवाज़ा बंदि करे छॾियईं। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बेहयाई जी दावत ॾिनई। तॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पालनहार खे यादि कंदे फरमाई त इन्नहु ला युफ़्लिहु ज़ालिमून, यानी ज़ुल्म करण वारा कामयाब न थींदा। इन ज़मन में काज़ी साहब लिखनि था त यूसुफ अलैहिस्सलाम ज़ना खे ज़ुल्म करार ॾिनो, माना त ज़ानी पंहिंजे पाण ते ज़ुल्म करे थो। ज़ना उन जे अख़लाक ऐं माल ऐं खून खे ख़राब ऐं तबाह करे थी। ज़ना पंहिंजे ख़ानदान ते बि ज़ुल्म आहे। ज़ानी पंहिंजे ख़ानदान लाइ हिकु बुछड़ो नमूनो पेश करे थो ऐं उहो पंहिंजे घर ताईं हिकिड़ी बुछड़ी वाट ठाहे थो, जंहिंजे ज़रिए ज़ना उन जे घर में आसानी सां दाख़िल थी वञे थी। ज़ना ज़ानिया औरत मथे बि हिकु ज़ुल्म आहे, छो जो औरत जॾहिं हिकु भेरो इन गुनाह में फासी वञे थी त उन जो इख़लाक़ तबाह थी वञे थो। ज़ना औरत जे रिश्तेदारनि ते बि ज़ुल्म आहे, छो जो उन जो ग़म ऐं नदामत उन्हनि जे रिश्तेदारनि जे दिलि मथे हमेशह रहे थो। ज़ना पैदा थींदड़ ॿार ते बि ज़ुल्म आहे, छो जो अक्सर अहिड़ा बच्चा ज़ाए कया वञनि था या त उन्हनि जी तरबियत सुठे नमूने नाहे थींदी ऐं अहिड़े ॿार लाइ माशरे में तंग ऐं आर महसूस थींदी आहे। जेकॾहिं शादीशुदा औरत खां ज़ना थिए त उन जे मुड़ुस सां इहो ज़ुल्म आहे, छो जो जिन भरोसे ते उन शादी की उन ई उन खे धोखो ॾिनो। ज़ना मुल्क ऐं क़ौम ते बि ज़ुल्म आहे, छो जो माशरे मां चङा औसाफ़ ख़तम थी था वञनि। ज़ना हिकु मकाफ़ाती अमल आहे। अल्लामा इब्न हजर मकी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त ज़ानीअ जे औलाद सां उहो ई सुलूक थिए थो जेको ज़ानी ॿियनि सां सुलूक कंदो आहे। साथियो, क़ुरान पाक जिन आयत ऐं हिन ज़िक्र कयल ॻाल्हियुनि सां पतो पवे थो त ज़ानी जेकॾहिं हिकु मिंट जी लज़त लाइ पंहिंजे औलाद खे ज़हन में रखे त इन बुराईअ खां बची वञे। ऐं असांजा पालनहार असां सभिनी मुस्लमाननि खे हिन बुछड़े गुनाह खां बचाए ऐं असांजे नस्लनि जी क़यामत ताईं तूं हिफ़ाज़त फरमाए। मौला जेके उन गुनाह में रुधल आहिनि उन्हनि खे तूं तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन्हनि जे औलादनि जी तूं हिफ़ाज़त फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।